वीडियोज़ ॾिसण खां पोइ तव्हां एक्सरसाइज़ नंबर 2.1 क्लास 9 ऐं 10 जी जेका बुक आहे उन जो 2.1 तव्हां सॉल्व कयो। हाणे जे ॾिसो तव्हांखे प्रॉपर्टी ॾिनल हूंदी पेपरनि में परेशान न आहे थियणो त 0.4 + 9 बराबरि 9 + 0.4। हाणे इहा कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे, ठीकु आहे। हाणे अहिड़े तरीक़े सां तव्हां चओ 6.2 प्लस ऐं वरी माइनस जो 6.2। हाणे इहा कहिड़ी प्रॉपर्टी आहे जेका पाण पोइ हिते पढ़ी आयासीं त को बि नंबर ऐं उनजो जेको इनवर्स हूंदो आहे उहो पाण में जेकॾहिं जोड़ कंदासीं त उहो उनजो जवाबु छा ईंदो, 0 ईंदो। ओ हे पाण पढ़ी आयासीं, ठीकु आहे। इनवर्स प्रॉपर्टी यानी कि को बि नंबर ऐं उनजी जेकॾहिं इनवर्स हूंदो यानी कि हिते ए आहे ऐं हिते माइनस ए आहे, इन्हनि खे पाण में जोड़ कंदासीं जवाबु छा ईंदो, 0 ईंदो। इनवर्स प्रॉपर्टी आहे, ठीकु आहे। हाणे अहिड़े तरीक़े सां हिते √5 रखियो अथऊं, ज़रब कई अथऊं 1/√5 तां, यानी कि हे नंबर आहे, हे हुनजो छा आहे, रेसिप्रोकल आहे। हिन खे पाण में ज़रब कंदो त जवाबु छा ईंदो, 1। इहो बि इनवर्स प्रॉपर्टी आहे। हाणे इन टाइप जो जेको आहे सो बिल्कुलु आसान शयूं आहिनि। अच्छा, उनखां पोइ एक्सपोनेंट। हाणे एक्सपोनेंट पावर खे चइबो आहे, उनजा सॼा रूल तव्हां पढ़ी आया आहियो। 3 जे मथां पावर 2 हिन जो मतिलबु आहे 3 खे 3 सां 2 दफ़ा मल्टीप्लाई। 3 जे मथां पावर 3 हूंदो त 3 खे 3 सां 3 दफ़ा मल्टीप्लाई कंदासीं, सॼो तव्हां पढ़ी आया आहियो। -3/4 हूंदो त हिन जो मतिलबु आहे -3 खे -3 सां 3 दफ़ा ज़रब करिणो आहे। पहिरियों निशानी ज़रब थींदी माइनस इंटू, जेकॾहिं माइनस जी निशानी 2 दफ़ा मल्टीप्लाई थींदी आहे जवाबु प्लस में ईंदो आहे। 3 दफ़ा